डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर आबिद हुसैन रिंद की अगवानी में ज़िले इंतजामिया पुलिस की मदद से खेबरानी और बठे फॉरेस्ट रेंज में कब्जे हेठ आयल 100 एकड़ बेले खाते की जमीन खाली कराई वई। जडें त जमीन ते पोखियल फसल पुण भिलायो वियो। फॉरेस्ट ऑफिसर आबिद हुसैन रिंद बुधायो त कार्रवाई सुप्रीम कोर्ट के हुकुम तहत कई पई वने, जडें त खाली करायल जमीनुन ते बेला आबाद कया वींदा। MP खुश्क, काश न्यूज़ मटियारी। काश अखबार न सिर्फ अखबार पर तहां एतबार भी आहे। काश जा कारीन बाएतमाद अंदाज में काश की सिट सिट ते वेसाह रखन था। सरकारी, गैर सरकारी या अवाम जे अहजन जी गाल खबरुन जो वडो मजमूओ काश की सूरत में तहां ताईं पहुंचे थो। असांजा रिपोर्टर सिंध की कुंड कुर्छ मां खबरूं सहेड़े कारीन ताईं पहुंचाइन था, छो त असांखे आहे तहां जे वेसाह जो एहसास। ऐं काश आहे काश खां हकीकत ताईं जो सफ़र।